हज जो सभ खां वॾो रुकन वक़ूफ़ उर्फ़ा अदा कयो वेंदो। हज पांधीड़नि जे इम्ना खां अरफ़ात जे मैदान आमद जारी आहे। मस्जिद निमरा में शेख बंदर बिन अब्दुल अज़ीज़ हज जो खुतबो ॾींदो, जॾहिं त ज़ुहर ऐं असर जी निमाज़ गॾु पढ़ी वेंदी। सिज लथे खां पोइ हाजी मुज़दलिफ़ा तरफ़ रवाना थी वेंदा। कोरोना सबबि हिन साल रुगो सऊदीअ में रहंदड़ 60,000 माण्हू हज जी सआदत हासिल करे रहिया आहिनि। ओॾां मक्का मुकरमा में ग़िलाफ़ काबा खे तब्दील करण वारी रूह परवर तक़रीब थी। किंग अब्दुल अज़ीज़ कम्प्लेक्स जे माहिर कारीगरनि ग़िलाफ़ खे तब्दील कयो। कस्बा फैक्ट्रीअ मां ख़ुसूसी तौर नओं ग़िलाफ़ काबा मस्जिदुल हराम आंदो वियो। चइनी तरफ़नि खां टुकड़नि खे हिक ॿिए सां जोड़ण लाइ मज़बूत धागे सां पाण में ॻंढियो वियो, जंहिं बाद ग़िलाफ़ ते आयत क़ुरानी ऐं ॿियनि मुक़दस कलमात ते ॿधल कंदीलुनि ज़ीनत बणाई वयूं। नए ग़िलाफ़ काबा में 670 किलोग्राम रेशम, 120 किलोग्राम सुनहरी धागो, 100 किलोग्राम चांदीअ जो धागो इस्तेमालु कयो वियो। ग़िलाफ़ जे हेठिएं हिसे में 6 टुकड़ा ऐं 12 कंदीलूं शामिल आहिनि।